पाकिस्तान जी मक़बूल अदाकारा ऐं समाजी मसइलनि ते ॻाल्हाइण में अॻ भरी रहंदड़ उशना शाह पंहिंजी पसंदि ऐं रज़ामंदीअ सां शादी कई आहे, जंहिंमें हुन ख़ूबसूरत ॻाढ़ो जोड़ो पहिरियो। शादीअ जूं तक़रीबूं कुझु ॾींहनि खां जारी हुयूं, पर उशना शाह उन वक़्तु तनक़ीद जो शिकार बणी जॾहिं हुन शादीअ में चोली शरारो पहिरे डांस कई। सोशल मीडिया वापेदारनि उशना शाह ते इल्ज़ाम हयो त ही कहिड़े क़िस्म जो लिबास पहिरे डांस करे रही आहे, ही पाकिस्तान नथो थी सघे। हिन क़िस्म जो रुझान ॿारनि लाइ ख़तरनाक आहे। घणनि त उशना ते इल्ज़ाम हयो त हुन भारतीय माण्हुनि जहिड़ो लिबास आहे जंहिं ते खेसि शर्म अचणु घुर्जे। उशना शाह डिघो वक़्तु ट्रेंडिंग में रही ऐं खेसि घटि वधि ॻाल्हायो वियो, जंहिं बाद अदाकारा वापेदारनि खे जवाब ॾिनो। अदाकारा लिखियो त जिन खे मुंहिंजे लिबास में ओघड़ नज़र अचे थी, मां उन्हनि खे शादीअ में न घुरायो हो ऐं न ई हुननि मूंखे लिबास वठण लाइ पैसा ॾिना हुआ। उशना शाह पंहिंजे दोस्त ऐं पाकिस्तानी गाल्फर हमज़ा अमीन सां शादी कई आहे, पर शादी खां अॻु हिननि समुंड किनारे पार्टी बि रखी हुई, जंहिंमें पिणु खेसि ओलह लिबास में ॾिसी सघिजे थो। माण्हुनि जी छिती तनक़ीद खां पोइ उशना शाह ॿीहर वापेदारनि खे आगाह कयो त संदसि ज़ाती तस्वीरूं लीक कयूं वयूं। उशना शाह हिक ब्लॉगर खे निशानो बणायो ऐं चयो त मूं हिन खे दावत ॾिनी हुई, पर खेसि इहो न चयो हो त ॿिए कंहिंखे बि वठी अचे ऐं मुंहिंजूं ज़ाती शादीअ जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ लीक करे। हिन हवाले सां उशना शाह स्क्रीन शॉट बि ॾेखारिया, जंहिंमें हुन ज़ाहिर कयो त हुन माण्हुनि खे प्राइवेट तस्वीरूं लीक करण खां मना कयो हो। मदाह पोइ बि उशना शाह सां कावड़ियल आहिनि त हाणे हू ब्लॉगर ते इल्ज़ाम हणी पंहिंजी जिंद छॾाइण जी कोशिश करे रही आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk